इस्लामाबाद की एहतसाब अदालत पाक लेन तोशाखाना रेफरेंस में सदर आसिफ अली जरदारी खिलाफ कार्रवाई रोके छड़ी। अदालत रिमार्क्स सुनाहिन त जेसी ताईं आसिफ अली जरदारी सदर है तेसी ताईं संदस खिलाफ कार्रवाई अगते नथी वधी सके। आर्टिकल 248(2) तहत सदर खिलाफ न को केस थी सके तो नई कार्रवाई हली सके थी। प्रोसिक्यूशन सदर के खिलाफ कार्रवाई रोकण ते एतराज़ नाहे वरायो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब के लागापन जो दुनिया में मिसाल नथो मिले। पाकिस्तान जो को भी वज़ीर आज़म चूंडण खां पोइ पंहिंजो पहिरियों परॾेही दौरो सऊदी अरब जो कंदो आहे। इहा हिकु रिवायत बणिजी वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सऊदी मीडिया के इंटरव्यू संदसि चवणु आहे त ॿई मुल्क अमन ऐं ख़ुशहाली में भाईवार आहिनि। सऊदी वलीअत पाकिस्तान सां लागापन में इंतहाई मुख़लस आहे। मोहम्मद बिन सलमान सऊदी अरब जो नक्शो बदिलाए छॾियो आहे। सऊदी परॾेही वज़ीर जो पाकिस्तान जो दौरो इंतहाई कामयाब रहियो। सॼे मुल्क में नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि कयूं वेंदियूं। टेलीकॉम ऑपरेटर्स ऐं एपीआर विच में इतफ़ाक़ थी वियो। एपीआर मूजिबि 10 मई ते 5000 नॉन फाइलर्स जूं सिमूं ब्लॉक करण जा तफ़सील टेलीकॉम ऑपरेटर्स के मुहैया कया विया। एपीआर जो चवण ते टेलीकॉम ऑपरेटर्स नंढी बैचिस में मैनुअल तरीक़े सां सिमूं ब्लॉक करण ते इतफ़ाक़ कयो आहे। टेलीकॉम ऑपरेटर्स सिमूं बंदि करण जा ख़बरदार पैगाम मोकिलण शुरू करे छॾिया। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन की सदारत हेठ आलस्तई इजलास रेड लाइन बीआरटी मनसूबे ते ख्यालन की ॾे वठि। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सदर आसिफ जरदारी ऐं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चाहिनि था त रेड लाइन बीआरटी जो कमु जल्द मुकमल थिए। रेड लाइन बीआरटी तरजीही मनसूबनि में शामिल आहे। सिंध हुकूमत मनसूबो मुकमल करण लाइ समूरा वसीला कतब आणींदी। निगरान हुकूमत की अदम दिलचस्पी सबबि रेड लाइन मनसूबो केतिरनि ई महीननि ताईं बंदि रहियो। सिंध हुकूमत चाहे थी त रेड लाइन बीआरटी मनसूबे जो कमु 18 महीननि अंदरि मुकमल थी वञे। गडियल क़ौमुनि जी जनरल असेंबली फ़लस्तीन के मुकम्मल रुकनियत ॾियण वारो ठहराव मंज़ूर करे वरितो। 143 मेंबरनि ठहराव की हिमायत 9 मुखालफ़त कई। 25 मेंबरनि वोटिंग में हिस्सो न वरितो। जनरल असेंबली फ़लस्तीन के मुकम्मल मेंबर बणजण वारी अहलियत तस्लीम कंदे सलामती काउंसिल के ठहराव की हिमायत की सिफारिश करे छॾी। इसराइली परॾेही वज़ीर चयो आहे त गडियल क़ौमुनि जी जनरल असेंबली तरफ़ां एक्साइज एंड नार्कोटिक्स कंट्रोल खाते जो क्रैकडाउन। कराची में शाहराह फैसल ते कार्रवाई दौरान मंशियात सप्लाई कंदड़ 2 मुख्य डीलर गिरफ्तार। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त कुर्बान अली ऐं हबीब रहमान तालीमी इदारनि ऐं गुतियल आबादी वारे इलाइक़नि में मंशियात सप्लाई कंदा हुआ। गिरफ्तार जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल करे वधीक पुछागाछ कई पई वञे। लाड़काने पुलिस पारां केटी मुमताज़ के कचे में मुबैना मुक़ाबले खां पोइ मुक़वी धनार खे बाज़ियाब कराए लखियों रुपयनि जी मालियत जूं बकरियूं हथ करण जी दावा। एसएसपी मूजिबि ॾोहारी ॻोठ बंबू शेख वासी धनार साजिद अली शेख के 27 बकरियुनि समेत ज़बरदस्ती वठी वञी रहिया हुआ त पुलिस ॾोहारी चाऊ नारे जो गैंग सां मुक़ाबिलो कयो। मुक़वी धनार खे बाज़ियाब कराए 27 बकरियूं हथ कयूं वयूं। गौसपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां ख़ानगी बैंक जे 3 मुलाज़िमनि समेत अगवा थी वियल 5 ॼणा बाज़ियाब न थिया। मुख़बिन जे वारसनि जो तंगवाणी शाख वटि इंडस हाईवे ते धरणो, टायरनि खे बाहि रोड ब्लॉक। मुख़बिन में इल्ताफ़ अहमद, आलिम गोलो, गुलाब, फरमान ॾाहाणी ऐं शाहनवाज़ नसीराणी शामिल। मुख़बिन खे 25 ॾींहं अॻु उनड़ पुल वारे इलाइक़े मां ॼातल हथियारबंद अगवा करे विया हुआ। वारसनि मूजिबि असां सभु सख़्तु परेशान आहियूं। ॾोहारियुनि फ़ोन करे 80 लख रुपया भुंग तलब कयो आहे। आईजी सिंध ऐं डीआईजी लाड़काणो नोटिस वठी मुख़बिन खे बाज़ियाब कराइनि। सिंध में बदमनीअ ते ज़ाब्तो न आयो। तंगवाणी मां वधीक 2 ॼणा अगवा। बिजराणी पेट्रोल पंप तां पंजाब वासी मोहम्मद अब्बास ऐं मोहम्मद राशिद के हथियारबंद अगवा करे विया। रुॻो तालके मां अगवा थियलनि जो अंग 8 थी वियो।
पिथोरो भरिसां ॻोठ हाजी वधियो मंगरियो में नौजवान जो वाटर कोर्स मां लाश लाश अस्पताल आंदो वियो। लाश जी सुञाणप सूमरो भील नाले सां थी। ऐं रूस जे शहर सेंट पीटर्सबर्ग में मुसाफ़िर बस ॿिनि गाॾियुनि सां टकराइजण खां पोइ पुल तां दरिया में किरी पई। 7 ॼणा फौत, केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी। हादसे जे CCTV वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई।